ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 71 अध्याय जे बे भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी उद्धव जी जी सलाह ते ॾाढा ख़ुशि थियनि था ऐं तंहिं बाद पंहिंजे साथियुनि सां गॾिजी हिकु तमामु वॾी सेना साण करे पंहिंजी 8 पटराणियुनि सां गॾु इंद्रप्रस्थ ॾांहुं पांडवनि ॾांहुं वञनि था। रस्ते में घणनि ही भक्तन के सुख ॾींदा पांडवन जे महल ॾांहुं पहुचनि था। कृष्ण भगवान जे ईंदे ही पांडव ॾाढे आदर भाव सां उन्हनि के महल जे अंदर वठी अचनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 71 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, जीअं ही श्याम सुंदर महलात में वियो त कुंती ॾाढे प्रेम सां उनखे ॾिसण लाइ डोरी ऐं मोहिनी मूरत जो चंद्रमुख ॾिसंदे ही ॾाढी गदगद थियण लॻी। श्याम सुंदर पंहिंजो सर माता कुंतीअ जे चरणनि ते रखी दंडवत कई। कुंती संदसि सर खणी छातीअ सां लाथो ऐं उनखे बाकुर पाए प्रेम मां पंहिंजी अखियुनि मां हिंजियूं हारण लॻी। द्रौपदी अची द्वारिका नाथ जे चरणनि ते मथो रखियो। श्याम सुंदर पंहिंजो हथ उन जे मथे ते रखी उनखे ऐं सुभद्रा पंहिंजी भेण खे आसीस ॾिनी। पटराणियुनि अची कुंती माता जे चरणनि ते पंहिंजो मथो रखियो। तॾहिं माता कुंती उन्हनि खे ॾाढे प्रेम मां छातीअ सां लाहे पाण वटि विहारण लॻी। जॾहिं सभई श्याम सुंदर रुक्मणी ऐं ॿियनि सां मिली रहिया, तॾहिं कुंती द्रौपदी ऐं सुभद्रा खे चयो, ॿुधो प्यारियों, तव्हां आदर भाव सां हर रोज़ 8 पटराणियुनि जो शिष्टाचार कंदियूं रहिजो। प्यारा भक्तों, राजा युधिष्ठिर ऐं संदसि ॿियनि ॿाहिरनि जिन अंदर में श्री कृष्ण जी भक्ति रखी थे, तिन ॾाढे प्रेम सां महाराज श्री कृष्ण जो आदर सम्मान कयो। पर उन्हनि 5 ही ॿाहिरनि मां अर्जुन ॾाढी प्रीत ऐं प्रेम श्री कृष्ण सां रखी थे। हमेशा उन सां हिकिड़े ही रथ ते चढ़ी शिकार खेलण वेंदो हो। हे राजा परीक्षित, इंद्रप्रस्थ में श्री कृष्ण जे अचण करे अहिड़ो सुख ऐं आनंद उते जे माण्हुनि खे थियो जंहिंजो वर्णन मुंहुं खां लफ़्ज़नि में बयान थी नथो सघे। जीअं चंद्रमा जी रोशनी राजा ऐं प्रजा ॿिन्ही जे घर ते हिकु जहिड़ी पवे थी, तीअं इंद्रप्रस्थ में श्री कृष्ण महाराज जी कृपा सां सभिनी नंढनि वॾनि जे घर हर रोज़ नवां आनंद थियण लॻा। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 71 संपूर्ण थियो। श्री कृष्ण जो जरासंध खे माराइण। श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा परीक्षित, अहिड़ी तरह केतिरा ही महीना श्याम सुंदर खे उते रही गुज़री विया, का बि ॻाल्हि यज्ञ जी न थी। हिकिड़े ॾींहुं
राजा युधिष्ठिर पंहिंजी सभा में जिते केतिरा ई खत्री ब्राह्मण ऐं रखेश्वर वेठा हुआ, उते उथी श्याम सुंदर जे साम्हूं बि हथ जोड़े वेनती करे चयो, हे त्रिभुवनपति, ब्रह्मा, महादेव ऐं ॿियनि सभिनी देवताउनि जा मालिक, तव्हां जे चरणनि जो दर्शन वॾनि वॾनि जोगियनि ऐं रखेश्वरनि खे बि जल्द ध्यान में नथो मिले, पर तव्हां मूंखे पंहिंजो दास ॼाणी घर वेठे दर्शन ॾिनो आहे। हे दीनानाथ, तव्हां जे ही दया सां जगत में मुंहिंजी सभु इच्छा पूरी थी आहे, पर मां हिकिड़ी ॿी उमेद रखां थो। आज्ञा करियो त वेनती करियां। श्री कृष्ण चयो, हे राजा, जेके चवणो हुजेई सो चओ, तुंहिंजी उमेद ज़रूरु पूरी थींदी। इहा ॻाल्हि ॿुधी राजा युधिष्ठिर ख़ुशि थी चयो, हे प्रभु, मां राजसूय यज्ञ करण जी ख़्वाहिश रखां थो। सभिनी रखेश्वरनि मुनेश्वरनि खे बि उन में आनंद आहे, पर तव्हां जी कृपा खां सवाइ इहो कठिन यज्ञ पूरो थी नथो सघे। अॻे बि जीअं तव्हां केतिरा ई दफ़ा ॾाढियुनि मुश्किलातुनि में मुंहिंजी मदद करे मुंहिंजो मनोरथ पूरो कयो आहे, तीअं हींअर बि दया सां इहो यज्ञ पूरो करायो त उन जो फल अव्हां खे अर्पण करे भवसागर पार लंघे वञा। छो त असीं पंज ई ॿाहिरि तव्हां जा दास आहियूं, बिना तव्हां जे ॿिए कंहिं जो भरोसो नथा रखूं। तंहिं करे संसारी माण्हू ईअं चवनि था त श्री कृष्ण जी दया ऐं कृपा सां पांडवनि राजसूय यज्ञ कयो हो ऐं यज्ञ जी इच्छा पैदा थियण सो बि तव्हां जे चरण जो प्रताप आहे। मां यकीन थो रखां त जेको तव्हां जी शरण आयो आहे, तंहिंजो को बि मनोरथ अणपूरो न रहंदो। सभई चओ जय श्री कृष्ण। अहिड़ा आदीन वचन ॿुधी लक्ष्मीपति खिली चयो, हे राजा, तुंहिंजो चवणु मञियो। इहा ॻाल्हि चङी आहे जो सभई देवताऊं, पित्र, रखेश्वर ऐं मुनेश्वर तोखां यज्ञ कराइण जी इच्छा रखनि था त पंहिंजो पंहिंजो हिसो वठनि। जॾहिं तो पंहिंजे प्रेम सां मूंखे वस कयो आहे, तॾहिं तोखे राजसूय यज्ञ छा, बल्कि उन खां बि वॾे यज्ञ करण में कहिड़ी मुश्किलात आहे। जंहिं जे वस में मां आहियां, तंहिंजे लाइ का बि इच्छा पूरी करण का वॾी ॻाल्हि न आहे। अर्जुन ऐं ॿिया तुंहिंजा भाइर अहिड़ा त ज़बरदस्त आहिनि जिन सां ॿियो को बि राजा लड़ाई करे नथो सघे। ख़ुदि लोकपालन खे बि अहिड़ी सुमर्थी न आहे जो उन्हनि सां विरी सघनि। तंहिं करे तूं पंहिंजे ॿाहिरनि खे हुकुम ॾे त चौधारी वञी सभिनी राजाउनि खे जीते घणा रुपया आणीनि। तंहिंखां पोइ तूं ख़ुशीअ सां यज्ञ कर। सभई चओ जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 72 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।